अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर करियूं पिया। सिंध पुलिस नए माली साल जी बजट लाइ तजवीज़ूं पेश करे छॾियूं आहिनि। सिंध पुलिस पारां हलंदड़ माली साल जी बजट में 12 अरब इज़ाफ़े ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। IG सिंध चयो आहे त नए माली साल जी बजट में एहलकारनि जी भलाई ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। सिंध हुकूमत IG सिंध के नए माली साल जी बजट में इज़ाफ़ी फंड्स फराहम करण की ख़ातिरी कराई आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध पुलिस नए माली साल जी बजट लाइ तजवीज़ूं पेश करे छॾियूं आहिनि। सिंध पुलिस पारां हलंदड़ माली साल जी बजट में 12 अरब इज़ाफ़ी ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। अवां खे हीअ अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। IG सिंध चयो आहे त नए माली साल जी बजट में अहलकारनि जी भलाई ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। सिंध हुकूमत IG सिंध खे नए माली साल जी बजट में इज़ाफ़ी फंड्स फराहम करण जी ख़ातिरी कराई आहे। अवां खे आगाह कर रहिया हूं। नए माली साल जी बजट में अहलकारनि जी भलाई ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। IG सिंध जो चवणु आहे सिंध पुलिस नए माली साल जी बजट लाइ तजवीज़ूं पेश करे छॾियूं आहिनि। सिंध पुलिस पारां हलंदड़ माली साल जी बजट में 12 अरब इज़ाफ़ी ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई। बिल्कुल नाज़रीन, सिंध पुलिस नए माली साल जी बजट लाइ तजवीज़ूं पेश करे छॾियूं आहिनि। सिंध पुलिस पारां हलंदड़ माली साल जी बजट में 12 अरब इज़ाफ़े ॾियण जी तजवीज़ ॾिनी आहे। IG सिंध चयो आहे त नए माली साल जी बजट में एहलकारनि जी भलाई ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। सिंध हुकूमत IG सिंध खे नए माली साल जी बजट में इज़ाफ़ी फंड्स फराहम करण की ख़ातिरी कराई आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां खे आगाह करियूं पिया। सिंध पुलिस नए माली साल जी बजट लाइ तजवीज़ूं पेश करे छॾियूं आहिनि। सिंध पुलिस पारां हलंदड़ माली साल जी बजट में 12 अरब इज़ाफ़ी ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती TV जो रिपोर्टर ज़हीर शेख। जी ज़हीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, IG सिंध जेको आहे हिकु नोटिस जारी कयो आहे जंहिंमें जेको चयो वियो आहे त 12 अरब रुपए हिन साल जो जेको बजट ठाहियो वेंदो उन में सिंध पुलिस लाइ मुख़तस कयो वञे। इन करे जो CI सेंटर इन सां गॾु जेको वेलफेयर जो कमु आहे इन सां गॾु गॾु जेको शहीदनि जी विरसनि जी जेकी देखभाल आहे उन कम जे लाइ This time check is brought to you by टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोजानो। ज़रूरत पए थी जंहिंजे करे कम थी नथो थिए और इन करे जेको 12 अरब रुपया मुख़तस कया वञनि। जी ठीक आहे ज़हीर, अवां जी महिरबानी।